अस्सलाम वालेकुम। अॼु आहे आचर 29 नवंबर। हिकिड़े ख़ूबसूरत ॾींहं जी इब्तिदा थी चुकी आहे। अल्हम्दुलिल्लाह ज़िंदगीअ जूं नेमतूं आहिनि, कमकार हले थो, सिहत आहे, हथ पेर अखियूं सलामत थियनि त कमु थींदो थो रहे। हीअ हिते पटाटा था बॉइल थियनि ऐं हिते ही लाहौरी गजरूं। रोज़मर्रा जा कम जीअं थींदा रहंदा आहिनि उहे थियनि था पिया। कुझु भाॼियूं भुतियूं कटियूं आहिनि, नाश्तो जीअं बि उबतो सुबतो कंहिं बि कयो, छो त आचर जो ॾींहुं आहे, सभु को देरि सां थो थिए। एतिरे क़दुरु जो मां बि निमाज़ पढ़ी वापसि सुम्ही पियमि। सो हाणे असां लंच जी बि तयारी था कयूं गॾु गॾु। मां ईअं मथे कुर्सियुनि जा कवर चेंज कया। हीअ त मां पहिरियों चेंज करे चुकी आहियां। संदल जा कुर्सियुनि जा इलाही ॾींहंनि खां न बदिलाया हुआ, त हीअ पुराणा कवर मां लाथा आहिनि हिननि तां, ऐं हीअ नवां कवर हीअ तव्हांखे यादि आहिनि, मां सिबिया हुआ, तव्हां सां शेयर बि कया। हिनजी वीडियो अञा मां शेयर न कया, उहा कंदमि जल्दी। ऐं पर हीअ जॾहिं मूं ठाहिया हुआ त कंप्लीट करे तव्हां सां शेयर कया। ॾिसो हीअ बचियल सचियल टुकड़ियुनि जा मुंहिंजा कुशन्स, ऐं हिन में इलाही सारियुनि टुकड़ियुनि में ॻंढ आहिनि, जेके हाणे मूंखे पाण खे ई नथा लभनि त ॻंढ किथे आहे। ठीकु आहे। सो ॾिसो कपिड़ो ज़ाया न थींदो आहे कॾहिं बि। खोड़ सारियूं टुकड़ियूं आहिनि, जीअं हिन में ॻंढ आहे हिकिड़ो, ऐं यादि नथो अचे, मूंखे ॾिसण में ई नथो अचे, ॻोल्हियां थी तॾहिं बि नथो अचे। हा, हिननि में ॾिसो हिते ॻंढ आहे, हिन रेड में ॻंढ आहे, त पर ख़ूबसूरती ॾिसो, फ़र्क़ु ई नथो पए न, अगरि ॻंढ आहिनि कुझु बि आहे, कहिड़ो सुहिणो थो लॻे। ऐं हीअ भित मां शेयर करे चुकी आहियां। हिननि पिक्चर्स जे बारे में मुंहिंजी पूरी हिकिड़ी वीडियो ठहियलु आहे। हीअ मुंहिंजी सुगनि जूं भरियल तस्वीरूं आहिनि। ॾाढी हुनरमंदी आहे मुंहिंजी माशाअल्लाह। हीअ ॿेड़ियूं भरियूं अथई जंहिंमें हुननि जी तारीख़ आहे, त ॿेड़ियूं शुरू में कीअं हूंदियूं ऐं कीअं वधंदियूं वयूं, ऐं कीअं पोइ उहे वॾा वॾा अॼुकल्ह जा जहाज़ जेके आहिनि, त हिस्ट्री आहे पूरी। हिननि ते डेट्स बि लिखियल आहिनि, साल लिखियल आहिनि, उहे त कहिड़नि सालनि में ॿेड़ियूं कीअं हूंदियूं। सो हिते हेठि 2 कुर्सियूं मूं रखियूं आहिनि, ऐं हिननि जा मां डिफरेंट कवर ठाहींदी रहंदी आहियां। सो काफ़ी ॾींहंनि खां चेंज कोन कया, इन करे सोचियमि त चेंज करे वठां, हिन लाइ मथे आयमि। सो हाणे वेंदमि हेठि, 1:30 थी वियो आहे, नमाज़ जो टाइम थी वियो आहे, 2:45 थिया आहिनि तक़रीबन। ऐं मां हिन पासे कुझु ढके ते रखी आहे, हिन में प्लांट पोखींदमि। हीअ मथां जेको ॿिलियुनि केरायो हो त अञा ताईं मां हिन में प्लांट न विधो आहे। हिते कुझु कंदमि शयूं चेंज, ऐं पाणी ॾियणो आहे हिननि खे। ऐं हिननि सभिनी प्लांट्स खे अॼु मां पाइप विझी वॉश कयां थी। ऐं मां पहिरीं बि इहो चई चुकी आहियां त जॾहिं बि पाइप विझो त फुल प्रेशर सां पाणी न खोलियो, न त प्लांट्स मां मिटी जेका आहे उहा निकिरी थी वञे। थोरो हल्के प्रेशर सां पाणी खोलियो त जीअं हिननि खे चङी तरह धोई बि सघिजे, ऐं हिन कुंडनि में जेका मिटी आहे उहा न निकिरणु घुरिजे। इहो ख़्यालु करणु ॾाढो ज़रूरी आहे। हीअ मुंहिंजो एलोवेरा जो प्लांट आहे, हीअ ॾाढो वॾो थियो आहे, हिन कुंडीअ मां सफ़ा निकितो थो वञे। हिकिड़ो बेबी हिन जो पहिरियों थियो त उहो मां पंहिंजी धीअ खे ॾिनो, उहो हुन वटि लाहौर में वॾो थियो आहे माशाअल्लाह। हाणे हिन जो ॿियो प्लांट थो निकिरे, त सम्झ में नथो अचे। मूं वटि जाइ थोरी आहे, मथे टेरिस त ख़ाली पियो आहे, पर टेरिस ते मुंहिंजे लाइ कमु करणु मुश्किल आहे, छो त मुंहिंजा इलाही सारा प्रॉब्लम्स आहिनि, जंहिंजे करे मां घणो ई मुशक़त नथी करे सघां, ऐं कोई हेल्पर अहिड़ो आहे कोन जंहिंसां मां गॾिजी ऐं मथे ताईं कमु कयां। मिटी बि ख़तमु थी वई आहे, जेका मां हमेशह बोरी भरे वठी रखंदी आहियां, उहो बि मूंखे वञिणो आहे केनी मिटी वठण जे लाइ। सो हाणे कयां थी कमु स्टार्ट, ऐं पाणी हिननि प्लांट्स खे ॾियणो आहे, हिननि खे वॉश बि करिणो आहे। हिन महिल तव्हां हिननि जी कंडीशन ॾिसी वठो, ऐं हिननि खे धोइण खां पोइ ऐं सेट करण खां पोइ बि मां तव्हांखे ॾेखारींदमि त हाणे कीअं था लॻनि। हिन कुंड जा प्लांट्स बि धोता आहिनि, ऐं हे सॼो साइड धोतो आहे। हिते हिन कुंडीअ में जेको आहे नओं प्लांट पोखियो अथमि। कुंड में मथे जेको ॾिसो था बॉक्स में प्लांट, उहो ॾाढो वॾो थी वियो, त उन मां शाख़ूं कटे मां हिन में बि हयूं आहिनि ऐं हिन में बि हयूं आहिनि। ऐं हीअ हिते ॿीहर नई खां ॿधो आहे, ऐं हिनखे चङी तरह रसियूं ॿधी छॾियूं अथमि त जीअं किरे न। ऐं उनखां अलावा हिते हिकिड़ो थोरो मसइलो आहे, हीअ प्लांट मुंहिंजो ॾाढो वॾो थी वियो आहे ऐं बार किरी थो पए। ऐं ॿियो त हितां मथां ॿिलियूं जंप ॾेई अक्सर ईंदियूं थियूं रहनि, त मूंखे सख़्तु ख़ौफ़ आहे वरी भॼी पवंदो। हीअ पहिरियों बि हिननि जंप खाई भॻो हो, त मां हिनखे वराए हयो आहे, त उहो वरी वॾो थियो आहे माशाअल्लाह। त हीअ सुकल काठी आहे, इहा मां चाहियां थी त हिनखे मां हिते भित सां ॿधां, ऐं पोइ इन सां गॾु हिन प्लांट खे ॿधी छॾियां, त जीअं इहो फिक्स रहे ऐं किरे न, छो त इहो ॾाढो किरी पियो त नुक़सानु थी वेंदो वरी मुंहिंजो। सो करे थी वठां हिनखे। हिते कोको हणी वरितमि, इन सां इहा काठी ॿधी छॾी आहे, इहा बि फिक्स थी वई, ऐं इन सां वरी ही प्लांट ॿधी छॾियो आहे। सो हीअ घटि में घटि इहो थींदो जो हाणे पाण न किरंदो, बाक़ी मथां खां भला किरसि त ॿी ॻाल्हि आहे। सो बहरहाल केयर करणी थी पए। ऐं
प्लांट्स ॾाढा ईअं मुंहिंजा छिडरा छिडरा ऐं अजीब था लॻनि, इलाही ॾींहंनि खां का डेकोरेशन बि न कई आहे हिन पासे, त इनशाला कोशिशि कंदमि। हीउ ॾाढो वॾो थी वियो आहे, हिनखे बि ज़रूरत आहे त मां हिते कोई धाॻो ॿधी हिनखे बि फिक्स करे छॾिया हिन भित सां। ऐं कैक्टस जेके हयां उहे वधिया त न आहिनि, सर्वाइव कनि था पिया, सुका बि न आहिनि, सड़ी बि न विया आहिनि। ऐं हिन पासे हीउ हिकिड़ो कैक्टस वधे पियो, ॾिसो हीअ हिकिड़ी हिनजी टेक्निक थी आहे, हेॾां मथां वधे थो, हितां वधे। 4:45 थिया आहिनि, 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ी छॾी। हीअ लाहौरी गजरूं बॉइल कयूं मंझंदि जो, त इहे कटियूं आहिनि। ऐं मां हमेशह इहे टिकियूं खाईंदी आहियां, यानी जहिड़ियूं आहिनि उअं ई, न कोई लूणु मिर्च, न कोई मसालो, न ऐं ॿिया सभई चाट मसालो या मिर्च वग़ैरह विझी खाईंदा आहिनि। अॼु पंहिंजे प्लांट सां कुझु वक़्तु गुज़ारियो, मूंखे एॾो मज़ो आयो, एॾी ख़ुशी पई थिए। ऐं हिकिड़े साइड जी अॼु सफ़ाई सुथराई कई, सुभाणे इनशाला जेके शेल्फ ते पिया आहिनि, ॿ जेके रेक्स आहिनि मुंहिंजा, उन्हनि जा प्लांट्स आहिनि, उन्हनि जी सफ़ाई कंदमि। प्लान त इहो ई आहे। ऐं काफ़ी सारो टाइम अॼु मां पंहिंजी भेणुनि सां बि ॻाल्हायो, रोज़ ई ॻाल्हाईंदा आहियूं तक़रीबन, कॾहिं कॾहिं त मैसेज ते बि सलाम दुआ हाल वाल थी वेंदो आहे, त काफ़ी हूंदो आहे। ऐं भेणुनि सां बि ॻाल्हायमि त असां इहा ई ॻाल्हि पिया कयूं त कुझु माण्हुनि खे सवड़ियूं पियूं खपनि, कुझु किथे शॉलुनि जी ज़रूरत आहे या ॿारनि खे स्वेटरनि जी ज़रूरत आहे, उहो असां पाण में डिस्कस कयोसीं ऐं पोइ जेको बि डिसाइड कयोसीं। त प्लीज़ मां तव्हां सभिनीनि खे रिक्वेस्ट कयां थी त जेकॾहिं तव्हां पंहिंजा कपिड़ा हर वक़्तु नथा ॾेई सघजनि ॿियनि खे, छो त अगरि असां वठूं था पाण 2-2, 3-3 साल 5 साल बि पायूं था, क़ीमत खां बि मां त वधीक कढंदी आहियां पंहिंजे कपिड़नि मां, पर सेकेंड हैंड 2-3 स्वेटर वठी तव्हां कंहिंखे बि ॾेई सघो था, इहा महिरबानी कयो। या सेकेंड हैंड क्विल्ट्स आहिनि, उहे वरी बि कुझु घटि क़ीमत ते मिली वेंदियूं, नयो वठणु त हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे त इलाही हिकिड़ो पैसे वारो कमु आहे, त बहितर इहो ई आहे त मदद कजे, ज़रूरु कजे। ऐं नए जी नथी करे सघिजे त यूज़ड जेको आहे उहो इहा सुठी ॻाल्हि आहे त उहे कपिड़ा मार्केट में अवेलेबल आहिनि, असां वठी कंहिंखे बि ॾेई था सघूं। ऐं तव्हां यकीन कयो त हाणे उहे सेकेंड हैंड कपिड़ा बि, मूं 3 रुपए जो 4 रुपए जो स्वेटर बि वरितो आहे इलाही साल पहिरियों, जॾहिं असां मतिलबु इन ई नियत सां वठंदासीं विराइण जे, त 3 रुपए 4 रुपए 2 रुपए जो स्वेटर बि मिलंदो, इहे मूं पाण वरिता आहिनि कोई 20 साल पहिरियों। अॼु उहे कपिड़ा बि माण्हू जी पहुच में न आहिनि, अॼु उन्हनि जी क़ीमत बि सेकेंड हैंड कपिड़नि जी एॾी वधी वई आहे जो माण्हू आम माण्हू वीचारो नथो वठी सघे, त उहो खाए पंहिंजो इलाजु कराए, पंहिंजी रिहाइश ते ख़र्चु करे, छा करे। तंहिंजे करे ज़रूरी आहे त जेके बि असां मां सरंदी वारा आहिनि, पोइ तव्हां लख जेके आहिनि सरी सघो, 1000 सरी सघो या 100 सरी सघो, जेतिरी तव्हांजी गुंजाइश हुजे, जेतिरी तव्हां वटि दिलि हुजे, जेतिरी तव्हांजी हैसियत हुजे, तव्हांखे तव्हांजो खीसो इजाज़त ॾे, त महिरबानी करे इहो कमु ज़रूरु कयो। इन खां वॾो को सवाबु न आहे। ऐं किथे मूं पढ़ियो हो त शायदि हदीस आहे त जेकॾहिं कंहिंजे जिस्म ते तव्हां कंहिंखे कपिड़ो था ॾियो ऐं उनजे जिस्म ते को आख़िरी धाॻो बि बाक़ी थो रहे जेसि ताईं, त उनजो सवाबु तव्हांखे मिलंदो थो रहे। सो सच इहो आहे त जॾहिं असां ॿियनि जो भलो कंदा हूंदा आहियूं न, त दरअसल असां पंहिंजो भलो कंदा हूंदा आहियूं। ऐं जॾहिं को वठण वारो आहे जेको असांखां ख़ैरात जूं शयूं वठे थो, त हक़ीक़त में उहो असां उन ते अहसान नथा कयूं, उहो असां ते अहसान थो करे, जो इहो वठंदो असां पंहिंजी आख़िरत सजाई था कयूं। असां त थोरी देरि लाइ हुनजी दुनियावी मदद था कयूं, पर हू जॾहिं असांखां वठे थो त असांजी आख़िरत सजाई थी थिए। त ज़रूरी आहे त असां मदद कयूं जेतिरी बि थी सघे। तव्हांखे अंदाज़ो बि न हूंदो त कॾहिं कॾहिं का तमामु नंढड़ी शइ, का तमामु थोरी मदद कंहिं माण्हू जे लाइ केॾी वॾी मदद हूंदी आहे। असां सम्झूं था त हाणे हेतिरो आहे, इहो छा कयूं, न जेतिरो बि कयूं ज़रूरी आहे। कोई 6-7 साल पहिरियों जो हिकिड़ो वाक़ियो मां तव्हांखे ॿुधायां थी, इन हवाले सां त का नंढी मदद कंहिंजे लाइ केॾी वॾी मदद थी सघे थी। 6-7 साल थिया हूंदा, एतिरा ई थिया हूंदा अंदाज़न, 8 साल थिया हूंदा, मूंखे एग्ज़ैक्ट हाणे यादि न आहे। पर मुंहिंजी अम्मा जे घर हिकिड़ी माई हूंदी, उहा खीर खणी ईंदी, खीर विकिणंदी, हिकिड़ी पंहिंजी मेंहीं हुयसि, उनजो खीर विकिणी हीअ गुज़र सफ़र कंदी, ऐं हिकिड़ो ई पुटु हुयो, माईअ खे मुड़ुस बि मरी वियो हुअसि, त उहो कोई पंहिंजो ॿकरियूं चारींदो या मेंहूं चारींदो हो, ऐं पंहिंजी हुन मेंह जो बि ख़्यालु कंदो हो। त इहे 2 माउ पुट उन हिकिड़ी मेंह मां पंहिंजो पेट पालींदा हुआ, खीर विकिणी। सो उहा माई 2-3 ॾींहंनि खां माना कंटिन्यू अम्मा खे इहो पई चए त अधी फलाणो मुंहिंजा पैसा नथो ॾे, पैसा ॾे त पुट जी शादी करायां, कंहिं माण्हू जो नालो पई खणे। त अम्मा 2 ॾींहं 3 ॾींहं ॿुधसि, आख़िर अम्मा पुछियसि त तुंहिंजा हुन फलाणे ॾे घणा पैसा आहिनि?
चई अधी 200 रुपया। मुंहिंजी मां हैरान थी वई, इहो किसो असांखे मां ॿुधायो। चई मां हैरान थी वियमि त 200 रुपया, भली 8 साल पहिरियों बि 200 रुपया त एतिरा कोन हुया न जंहिं मां पुट जी शादी कराइजी, नामुमकिन आहे। त चई त अधी 200 रुपया मुंहिंजा उन ॾियनि। अमां हैरान थी वई, चईंसि 200 रुपये मां तूं कीअं शादी कराईंदी पुट जी? चई त 100 रुपये जा छुहारा वठंदमि विराइण लाइ ऐं 100 रुपये जो ॻाढ़ो रवो वठंदमि, मां पुट जी शादी कराईंदमि। पोइ फलाणो पैसा नथो ॾिए, न त मुंहिंजे पुट जी शादी जेका रुकी पई आहे। हाणे हिन उहा जेका नुंहुं पे वरिती, जेका पुट लाइ ज़ाल पई वठे, उहे बि हिन जा पाण जहिड़ा हा, मिट माइट हुयसि कोई, त उहे बि ग़रीब हा। न ॾियण वठण जो त को सवाल ई नथो पैदा थिए न, कुझु बि न, का ॾेती लेती, को लेन देन कुझु न। त अमां चयसि चङो 200 रुपया तोखे मां थी ॾियां, तूं वञी पुट जी शादी कराए। अमां त माना चए पई मां हैरत जे समुंड में ग़र्क़ु हुजां, 2000 बि चए हा तॾहिं बि चवां त कुझु न कुझु हिन जो थी वेंदो। अमां हुनखे कुझु पैसा ॾिना ऐं ॿिए ॾींहं ते उहे 2-3 छुहारा मुठ में हिकिड़ा खणी अची अमां खे ॾिनई त अचे अदी ऐं मुबारक ॾे मूंखे, मां पुट जी शादी कराई, तूं मूंखे पैसा ॾिना। उफ़, तव्हां यकीन कयो मुंहिंजी लूंहं थी कांडार जे हिन महिल बि। ऐं मूंखे माना मां इहो अख़बार में बि, काविश में बि कंहिं हुन में पेज ते मां लिखियो हो त असांखे अंदाज़ो बि न आहे त कॾहिं कॾहिं का मामूली मदद कंहिं माण्हू जे लाइ केॾो वॾो सबबु थी सघे ख़ुशि थियण जो या हुनजा कम थियण जो। त बहितर आहे त नंढे खां नंढी जेका बि मदद थी सघे उहा माण्हुनि जी कयो। ऐं हक़ीर न सम्झो, तव्हां इहो न सम्झो त मूं वटि एतिरो न आहे, हाणे मां कीअं ॾियां, का ॻाल्हि न आहे। जेतिरो आहे ओतिरो ॾियो, दिलि सां ॾियो, पंहिंजे मालिक जी, पंहिंजे ख़ालिक खे राज़ी करण जे लाइ ॾियो। त जे अलाह खे राज़ी करिणो आहे, जे पंहिंजे ख़ालिक खे राज़ी करिणो आहे, त मख़लूक जी ख़िदमत कयो। इहो त हिकिड़ी आम तौर ते लिखियो पढ़ियो वञे थो, ॿुधो वञे थो इहो। सो असां बि अॼु कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं पिया कयूं, कुझु अहिड़ा डिसीजन वरितासीं, कुझु पाण में डिसाइड कयोसीं त भई हे करे था सघूं त उहो कयूं था। सो अलाह सभिनी खे इहा तौफ़ीक़ ॾे, अलाह सभिनी खे ॾे। चाहे तव्हां हिन सॼे सियारे में कंहिं हिकिड़े माण्हूअ खे स्वेटर वठी ॾियो लुंडा बाज़ार मां, कंहिंखे हिकिड़ी पंहिंजी पुराणी लथल शाल ॾियो, इहो मां घटि में घटि थी चवां। वधि में वधि त हाणे अलाह तव्हांखे केतिरो ॾिनो आहे उहा गुंजाइश तव्हांखे ख़बर हूंदी, पर ॾाढो ज़रूरी आहे। सो अॼु इहो भेणुनि सां ॻाल्हाईंदे मूंखे ख़्यालु आयो त मां तव्हां सां बि इहो डिस्कस कयां त तव्हां ऐं असां पाण में त कुझु चंदो नथा जमा करे सघूं, पर तव्हां सभु पंहिंजे पंहिंजे लेखे पंहिंजे पंहिंजे तौर ते कुझु न कुझु करे था सघो। 2 माण्हू 3 माण्हू जेकॾहिं पाण में आहियो त उहे पैसा मिलाए करे किन माण्हुनि जी मदद कयो त थी वेंदी। जे न त हिकिड़ा इंडिविजुअल जे तौर ते बि तव्हां जंहिंखां जेतिरी थी सघेव ॾियो, प्लीज़ ॾियो, इहो ॾाढो ज़रूरी आहे। सांझे जी नमाज़ पढ़ी छॾी, मां आई आहियां किचन में। हाणे कंदासीं राति जी मानी जी तयारी। सुराण सदोरी इहे सॼो कमु करे रखियो आहे, पटाटनि जूं टिकियूं ठहंदियूं ऐं चाइनीज़ राइस ठाहींदमि ऐं सूप ठाहींदमि, जेको वेजिटेबल ऐं चिकन जो सूप, चिकन हिते बॉइल थो थिए। उन खां अलावा सुराण जो माशाल्लाह सां हिते वरी कमु शुरू आहे। कल्ह दही बड़ा ठाहिया ऐं कल्ह जेके बि शयूं ठाहियूं हुयूं उन्हनि मां दही बड़ा बचाए छॾिया हुई, ठाहे उहे सिर्फ़ु हिन रखी छॾिया। त अॼु हाणे उन्हनि जी छा चवां, हाणे सजावट थी थिए। सो इहो असांजो सिलसिलो हिते जारी रहंदो ऐं मां ठाहींदमि डिनर। सो ही नंढिड़ो व्लॉग मां हिते ख़तमु थी कयां, मोकिलियां थी तव्हां खां। इजाज़त ॾियो, ख़ुशि जो, आबाद जो। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त वरी मिलंदासीं, तेसिताईं अल्लाह वाहे।